अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे सिंध जी रेजाणे तारीख़ जा 6000 साल। मौज़ू तारीख़। मुसनिफ़ M.H. पंवर। 1925 ईस्वी खां 2007 ईस्वी। सिताराए इम्तियाज़। सहेड़ींदड़ ऐं सिंधीकार उमर सूमरो। छापो पहिरियों। साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ उमर सूमरो एकेडमी B138 ब्लॉक 2 सादी टाउन कराची सिंध। क़िस्त 38 ऐं आख़िरी। 36 लोक कहाणीकार डॉक्टर N.A. बलोच पारां 50 वारे ॾहाके जे विच खां वठी सिंधी अदबी बोर्ड लाइ कयल रिवायती लोक कहाणियुनि जे बिटे अंग में जुल्दनि वारी मेड़ चूंड विचें जुग जे शाइरीअ, वीचारनि, रीतुनि रस्मुनि, वेसाहनि ऐं आगाटी सिंध में रहणी करणीअ जे तरीक़नि बाबति हिकु नई ॻोल्हा लाइ वाट खोली। कूड़नि हथरादू घड़ियल किसनि सां भरियल रिवायती लोक कहाणियुनि खे कुझु माण्हुनि हिकु संजीदी तारीख़ लाइ क़बूल करे वरितो आहे। उहे अजायो ॾंद कथाई यादगारुनि, वसंदियुनि ऐं ख़याली लोक दस्तानवी किरदारनि जे निशाननि जी ॻोल्हा करणु ऐं तारीख़ खे टोड़े मरोड़े उन्हीअ में उहे ठहकाए बीहारण जी कोशिश में लॻा रहिया आहिनि। लोक कहाणीकारनि जूं कुझु निरालियूं ॻाल्हियूं हेठि ॾिजनि थियूं। नंबर 1, महान लोक कहाणीकार डॉक्टर बलोच केतिरा ई भेरा अणथियणीअ खे साबित करे ॾेखारण लाइ हिरखबो रहियो आहे। तारीख़ ताहिरीअ वारे अलोर जी ॾंद कथाई ज़ालिम राजा दिलूराय जी उन कहाणीअ आधार ते उन्हीअ जुनूनीअ 962 ईस्वीअ में सैफुल मलूक नाले सौदागर खां घुर कई त उहो पंहिंजी सुहिणी सुरेत बदियुल जमाल खे हिकु राति संदसि सुम्हण वारी कोठीअ में गुज़ारण लाइ मोकिले ॾिए। सैफुल मलूक 24 पहरनि 72 कलाकनि जी मोहलत घुरी। हिकिड़ी राति में ई ॾोकड़नि ते मज़दूरनि जो जथो लॻाए कामयाबीअ सां सिंधू दरिया खे अलोर गारज मां हिकु नई पेट ॾांहुं मोड़े ऐं उतां ॿेड़ा काहे निकितो हलियो वियो ऐं शहर खे पाणीअ खां सदाईं लाइ महरूम करे उन्हीअ जे फिटण जो कारण पैदा करे वियो। डॉक्टर बलोच घणो करे रावटी 10 मथे खां मुतासिर थियो आहे ऐं उन्हीअ वांगुरु सम्झे थो त सिंधू दरिया अॻे अलोर विथीअ मां लंघी उभरंदे नारे जे पेट ॾांहुं वेंदो हो ऐं सैफुल मलूक उन खे कामयाबीअ सां मोड़ियो हो। कोटड़ी बैराज सुकी ज़मीन ते अॾियो वियो हो ऐं सिंधू दरिया खे मोड़े उन्हीअ मां लंघायो वियो हो। उहो कमु सरअंजाम ॾियण लाइ 150 हार्स पावर वारा घटि में घटि 30 बिल्डोज़र लॻभॻि 2 साल विया। 1 हार्स पावर बराबरि आहे 8 माण्हुनि जे 8 कलाकनि ताईं कमु करण वारी सघ जे। 1 हार्स पावर जी सॼो ॾींहुं ऐं सॼी राति कमु करण जो मतिलबु आहे 24 माण्हुनि पारां हिकु शिफ्ट में कयल कमु। माण्हूअ जे ॾींहं जे हिसाब सां 150 हार्स पावर वारा 30 बिल्डोज़र रोज़ानी 16 कलाक ऐं 2 सालनि में 500 ॾींहं हलनि त उहे बराबरि थींदा 12 लख 1.2 मिलियन माण्हुनि जी हिकु राति में 8 कलाक कमु करण जे। शर्त उहो त एतिरा मज़दूर मिली सघनि, उन्हनि जे कम खे हिक ॿिए सां जोड़े सघिजे, खेनि चुरण पुरण जी जाइ मिली सघे ऐं खोटराई ऐं ॿेड़नि जी छिकाईअ वारा औज़ार हथ करे सघजनि। रावटी वांगुरु सैफुल मलूक खे सचो सम्झंदे डॉक्टर बलोच नतीजो कढियो त सिंधू अॻे लंघनि जे 2 ग्रुपनि तां वहंदो हो, उभरंदो सिरिश्तो या हाकड़ो रेगिस्तान जी कड़ सां ऐं उलहंदो सिरिश्तो विचोली सिंध मंझां केसी ताईं जो अहिड़े क़िस्म जो नक्शो पिणु ठाहियो अथाईं जेको थोरनि घणनि फेरफारनि सां हेनरी कज़न्स 13 मथे ते आधारियल आहे। सैफुल मलूक ऐं बदियुल जमाल जूं ॿियूं रिवायतूं कश्मीर ऐं पंजाब में आहिनि ऐं हिकिड़ी अहिड़ी रिवायत फारसीअ में पिणु आहे, पर उन्हनि रिवायतुनि मंझां कंहिं में बि सिंध जे दिलूराय या सिंधू दरिया जो वहकिरो मटाइण जी ॻाल्हि कान्हे। सिंध में केतिरा ई फिटल माॻ दिलूराय सां जोड़िया विया आहिनि। पंजाब में साॻे नाले वारे हिकु दड़े जी पाकिस्तान जे आसार पारखू खाते खोटराई कई आहे। दिलूराय ऐं सैफुल मलूक ॿई ख़याली घड़ियल किरदार आहिनि ऐं ईअं ई उहा कहाणी आहे, पर तंहिं हूंदे बि हिकिड़ो बंदि मौजूदु आहे। हाकिड़े या नारे ते आर पार न, पर सिंधूअ जे नारे ॾांहुं वेंदड़ हिकु उथल वाह या फाट ते आर पार। अलोर खां 5 मील ॾखिण में बहिरावट ग़ुलाम शाह कलोड़े पारां सिंधू दरिया ते पाणीअ खे वेझे वारनि ॿनियुनि में पखेड़े छॾण लाइ
17वीं सदीअ जे 60 वारे ॾहाके में अॾरायल लोक कहाणीकार कंहिं पर सम्झनि था त ही उहो अलूर वारो बंदि आहे जेको सैफल मलूक अॼियो हो ऐं रावरटी पिणु ईअं पिए सम्झो। नंबर 2, ॿिए लोक कहाणीकार लेखक उर्साणीअ जो ख़्यालु हो त उलहंदे थर जो हिकु भाङू ढोरे पराण जे पुराणे पेट जे पासे सां महिराणो सॾिबो हो, छो त उहो महिराण या सिंधूअ या हाकिड़े या वाहंद सां लॻो हो ऐं हीउ दरियाउ थर जे महिराणे खां पोख लाइ पाणी रसाईंदो हो। महिराण कॾहिं बि ही लंघ ॾेई न रहे वियो। ही ईअं पिणु सम्झे थो त कंहिं ज़माने में हाकिड़ो सिंधूअ जे पंजाब में निकिरंदड़ हिकु छाड़ उमरकोट जे ओभर पासे थर मझां लंघी नगर पार करताल के वेझो ऋण कच्छ ॾांहुं वेंदो हो ऐं पारी नगर पहिरीं सदी ईस्वीअ में हाकिड़े जे विछोड़ ते हिकु बंदर हो। रायचंद हरिचंद तारीख़ रेगिस्तान में साॻियूं रिवायतूं अखर ब अखर ईअं ई ॾिनियूं आहिनि जीअं उर्साणीअ जूं आहिनि। रायचंद खे रेगिस्तान बाबति लिखण जो शौक़ु उर्साणीअ ॾियारियो हो ऐं किताब जो मुसौदो पिणु उर्साणी साहब खे ॾेखारियो वियो हो। रायचंद जो किताब उर्साणीअ जे किताब खां अटकल साल खनि अॻु आयो। उहा पक न आहे त हिननि ॾंद कथाई रिवायतुनि कंहिं कंहिं ते असरु छॾियो जेको निपट ग़लति आहे। हरिजन जे रेगिस्तान जे जुल्द ॿिए पिणु साॻियूं रिवायतूं वरजायूं आहिनि। नंबर 3, 1975 ईस्वीअ में मरायत डॉक्टर अब्दुल मजीद मेमुन सिंधीअ ओलह जूं कुझु लिखणियूं लोक कहाणियुनि सां गॾायूं कनि नतीजनि ते पहुचण लाइ जेकी रुगो कंहिं हद ताईं दुरुस्त आहिनि। हेठि ॾिनल उहे नतीजा आहिनि जेके हिन लेखक पारां मथे पहिरां 35 में निबेरे ग़लति सम्झा विया आहिनि। वधीक वज़ाहतूं ॾिंगियुनि में ॾिनियूं वयूं आहिनि। रामायण युग में अयोध्या ॾांहुं हाथी हाकिड़े जे कंधनि वारनि ॿेलनि मां वेंदा हुआ। रामायण 400 खां 200 क़बले मसीह धारे लिखियो वियो जॾहिं हाकिड़ो घणो सुकी चुको हो। मथस अहिड़ा घाटा ॿेला पलिजी न थे सघिया जेके हाथियुनि जे रहण जोगा हुजनि। सिंध ऐं बलोचिस्तान में रहंदड़ हकड़ा कबीलो ॿेड़ियाता हुआ जेके हाकिड़े दरिया में पंहिंजूं ॿेड़ियूं वहाईंदा हुआ। हकड़ा कबीलो कंहिं सुकल धारा ते ॿेड़ियाता नथा थी सघनि। हिन दरिया जे सुकल पेट ते पियल हाकिड़ो नालो 1000 सालनि खां घटि पुराणो आहे। संदसि असुलु नालो जेको आर्यन वटि ॼातल हो सो सरस्वती हो, जीअं वेदनि पुराणनि ऐं महाभारत में आयो आहे, जेके सभई 1000 खां 200 क़बले मसीह जे विच ते लिखिया विया। तॾहिं छा सॾिबो हो जॾहिं सिंधू सकाफ़त जा शहर मथसि वसिया ख़बर न आहे। अहिड़ी रीति हिन कबीले ऐं दरिया जे नाले जे विच में को ॻांढापो कोन्हे। कोड जी सकाफ़त जेका मुहन जे दड़े वारे सिंधू सकाफ़त खां बिल्कुलु अलॻि आहे त पंहिंजा पेर कोट ॾिजीअ वटि हाकिड़े दरिया ते ॼमाया। कोट ॾिजी सिंधूअ जे अलोर गारिज मां लंघंदड़ वहकिरे ते हो, हाकिड़े ते न। कोट ॾिजी सकाफ़त खे उसरंदड़ सिंधू सकाफ़त जो नमूनो करे लेखियो वियो आहे। सरस्वती मथां समूरा माग घणे भाङे सामाड़ल सिंधू सकाफ़त जा झुकर जांगार ऐं कब्रिस्तान साबित सकाफ़त जा आहिनि। रुगो के थोरा माग उसरंदड़ सिंधू सकाफ़त जा आहिनि, पर ही समूरियूं सकाफ़तूं हिकु ई आहिनि। सिरसा जो शहर चांवरनि जी हिकु अहम पिड़ी हो। हाकिड़े जी हिकु सहकारी घगर मथां हो। सिंधू ऐं संदसि सहकारियुनि सरस्वती या हाकिड़े समेत ते सिंधू सकाफ़त जुगनि में जॾहिं सरस्वती वहंदो हो चांवरनि जी पोखीअ जो अञा ताईं को सबूत न लधो आहे। जॾहिं आर्या ॾखिण एशिया में नमूदार थिया तॾहिं हाकिड़ो पंहिंजे सहकारियुनि सां सघारो ऐं ॿारो वहंदड़ दरिया हो। सरस्वती हिकिड़ो ॿियो दरिया हो जमुना ऐं सुतलज जे विच ते, ऐं संदसि हाकिड़े सां मेल दोआबो हो। जॾहिं आर्या ॾखिण एशिया में नमूदार थिया 1000 क़बले मसीह धारे तॾहिं हाकिड़ो अॻे ई सुसी चुको हो। सरस्वती आर्यन जो उन ई धारा लाइ नालो हो जेका हाणे हाकिड़ो कोठिजे थी। दशादवती जंहिंखे चौतांग पिणु सॾियो वञे थो, जंहिंमें जमुना मां पाणी ईंदो हो, तंहिंजो घगर सां शोर वेझो मेल हो। दशादवती हिकु आज़ाद धारा हो ऐं उहो जमुना मां न भरबो हो, पर सेवालक टकिरियुनि मां पंहिंजो आज़ाद ज़रियो होसि। सुतलज हाकिड़े जो हिकु सहकारी हो ऐं मेल वल्हार वेझो बहावलपुर जे दंग ते हो। सुतलज कॾहिं बि सरस्वतीअ जो सहकारी न हो, घटि में घटि होलोसीन जुग या पुठियें 10,000 सालनि में।
मरोट हाकड़े ते हिकु क़िलो हो, उहो उमर सूमरे जो हो, जंहिं मारीअ खे खयो ऐं कोट में बंदि रखियो हो। उमर सूमरे पहिरें जी राजधानी ठरी हुई ऐं उमर सूमरे ॿिए जी महमद तूर, न उमरकोट ऐं न ई मरोट। मारवी तारीख़ी न पर कूड़ो घड़ियल किरदारु आहे। उमर सूमरे जे ॾींहंनि में हाकड़ो सुकल हो। उमर सूमरे जे राज वारनि ॾींहंनि में उमरकोट अमरकोट नाले सां कोठबो हो। आई हाकड़े मंझां हिकु वाह दरियाई पतण ड्रिब ॾेथाड़ीअ वेझो निकितो ऐं जैसलमेर ॾांहुं वेंदे वाट ते उहो ॿिनि छाड़नि में विरहाइजी वियो। जन मंझां हिकिड़ो लुंडाणो कोठबो हो। मूमल जी काक जादूअ वारो महल लुंडाणे ते हुई, जेको सूमरनि जे दौर में सुकी वियो, जंहिंजे करे काक फिटी वई। इलाइक़े जूं हेठि मथायूं ॿुधाइनि थियूं त जैसलमेर ॾांहुं वेंदे ज़मीन मथे थींदी थी वञे ऐं वाह रुगो जैसलमेर खां ड्रिब ॾेथाड़े ॾांहुं वही सघे थो। लुंडाणो रुगो सरस्वतीअ जो हिकु आगाटो वकरो आहे, होलोसिन जुग खां अॻु जो या अवाइली होलोसिन जो। मूमल ऐं उन्हीअ जी काक कूड़ा घड़ियल किसा आहिनि। जे हाकड़ो अलोर विथीअ मां लंघंदो हो ऐं हाकड़े जे सुकी वञण करे अलोर खे पाणी मिलणु बंदि थी वियो ऐं उहो फिटी वियो। सूमरनि जे जुग में हाकड़े में पाणी अचणु घटि थी वियो हो ऐं अलोर जी राजधणीअ पाणीअ खे पंहिंजे ॿनियुनि ऐं बाग़नि ॾांहुं वराए वञण लाइ उन्हीअ ते आर पार हिकिड़ो बंदि ॿधो हो। अलोर विथीअ मंझां सिंधुअ जी छाड़ वहंदी हुई, हाकड़ो न। हाकड़े जे पाणीअ खे कंहिं ॾाढे ज़मींदार पारां ओभारे पासे ते वराए वञण वारी ॻाल्हि ते माण्हुनि जो अंग्रेज़नि पारां सिंध फतेह करण ताईं पको वेसाह हो। तॾहिं अंग्रेज़ इंजीनियरनि जांच पड़ताल करे सही कयो त हिन कहाणीअ में का सचाई कान्हे। के अलोर खां हेठि हाकड़े जूं केतिरियूं ई छाड़ूं हुयूं, जेके पछाड़ीअ छोड़ सिंधुअ में वञी कंदियूं हुयूं। कोट ॾिजी, हाला कुंडी या हाला ब्राह्मण आबाद, मंसूरा ऐं पटाला या नेरून कोट या हैदराबाद हाकड़े जे उन्हनि छाड़नि ते आबाद हुआ। हाकड़े जी संवत संदसि पाणीअ जे सिंधुअ में छोड़ करण लेखे घणो हेठि हुई। मथियां सभ जो सभु शहर सिंधुअ या उन्हीअ जे छाड़नि ते हुआ। पटाला थी सघे थो ब्राह्मण आबाद यानी मंसूरा वारे माग जे वेझो ओॾो या उन्हीअ हंध ते हुजे, हैदराबाद वेझो न। एल ढोरो छाड़ या उभरंदो नारो सिंधुअ मां अलोर वेझो निकिरंदो हो ऐं सूमरा घराणे जे राज दौरान हाकड़े जे पेट मां वहंदो हो। हाकड़े ॾांहुं पाणे सिंधुअ जे कंहिं छाड़ मां न बल्कि सिंधुअ जे छर जो ईंदो हो, पर सो बि रुगो ॿोॾ वारी मुंद में। सिंधुअ जी का छाड़ अलोर विथीअ मां लंघी हाकड़े खे पाणी रसाइण न वेंदी हुई। एम हाकड़े ते फिटल मागनि जो हिकु अंग आहे, जंहिंजा नाला आहिनि धासड़नि जो दड़ो, भूरे जो दड़ो, हमीर जो भिड़ो, हसन बाग जो भिड़ो, पातन जो भिड़ो, तुम्बियन जो भिड़ो दड़ो, राणी जो भिड़ो, मूमल जो भिड़ो, सोनपरीअ जी भिड़ी, उमराणो राहूंदियुनि जी भिड़ी, ॻाढ़ो भिड़ो, लेहूर जो भिड़ो, लीला जी माड़ी, किंझी जी माड़ी या भिड़ो, कौरूअ जी माड़ी, नूर अली शाह जी भिड़ी, सामी जो ढेर, पहकत जो भिड़ो, नोटो भिड़ो ऐं खानपुर जा देरा सभ जो सभु थर में ऐं सूमरनि जे दौर जा जीअं संदनि नालनि मंझां पधिरो थिए थो। हीउ फिटल माग सिंधु सकाफ़त जुग यानी 2500 खां 1650 क़बले मसीह या उन्हीअ खां बि अॻे जा आहिनि। सूमरनि जे जुग जा न आहिनि। रिवायती लोक कहाणियुनि वारा नाला हमीर, राणू, मूमल, सोनपरी, अमीराणू, लीला, किंजी ऐं कौरू उन्हनि खे 12वीं खां 13वीं सदीअ जो नथा बणाए सघनि। नई वरी रिवायती लोक कहाणियूं उहो साबित करे सघनि थियूं त हाकड़ो 12वीं खां 13वीं सदीअ में वहंदो हो। तंहिं हूंदे बि असांखे लेखक जो थोराइतो थियणु घुरिजे जंहिं हाकड़े ते 21 मागनि जी लिस्ट ठाहे ॾिनी, जन खे आसार पारखू ॻोल्हे लही सघनि था। नंबर 5। नंबर 4 हिकिड़ो ॿियो लोक कहाणीकार मरिहायत मामूर यूसुफ़ाणी लोक शाइरीअ जूं मानाऊं कढण ऐं उन्हीअ खे तारीख़ ऐं तारीख़ी जाग्राफीअ सां ॻंढि हणण में ॾाढो सरगर्म रहियो आहे।
संदसि मुताबिक़ ए। वाहंद या वाहूंदी जो दरियाउ हाकिड़े जी हिकु उभरंदी छाड़ पंजाब बहावलपुर ऐं जैसलमेर मंझां लंघंदो हो ऐं सिंध में थरपारकर ज़िले में पवंदो हो। हाणे थरपारकर ज़िलो 3 ज़िलनि मीरपुर ख़ासि, उमरकोट ऐं थरपारकर में विरहाइजी वियो आहे। पारीनगर उन जी छोड़ वटि कोरी खारीअ ते हिकु सामूंडी बंदरु हो, उते जिते ही समुंड में पवंदो हो। पारीनगर कोरी खारीअ खां 120 मील ओभर में आहे। कोरी खारीअ जी छोड़ ते बंदर लखपत आहे। बी वाहंद जा 2 सहकारी हुआ, हिकु सरस्वती ऐं ॿियो दिरशादवती, जेके 3000 साल अॻु सुकी विया, पर वाहंद वहंदो रहियो ऐं कॾहिं सुको ख़बर न आहे। जॾहिं ज़रियो ई सुकी वियुसि त पाणी किथां पिए आयुसि। सी मेराण थर मंझां वहंदो हो, उन्हीअ जो लंघो वञड़ोठ खां नारो तालके ऐं खिपरे तालके जे उभरंदे भाङे खां छोर, जिते उहो हाकिड़े में वञी पवंदो हो। इलाइक़े जूं हेठि मथायूं ॿुधाइनि थियूं त वञड़ोठ खिपरे ऐं नारे तालकनि जे रेगिस्तानी इलाइक़नि खां हेठि आहे ऐं तंहिं करे को दरिया उन जे रुख में वही नथो सघे। डी हाकिड़े जी हिकु छाड़ उमरकोट जे ॾखण वटां उभरंदे पासे वकड़ करे छाछरे हली वई ऐं उतां पारीनगर। हेठि मथायूं ईअं थियण ई न ॾींदियूं, छो त उमरकोट ऐं हाकिड़ो छाछरे ऐं उन्हीअ जे उभरंदड़ भाङनि खां हेठि आहिनि। ई मेहराण जी हिकु छाड़ नई कोट वेझो विरहाङे ते डीपले वग़ैरह जे वेझो वञी लंघी, हेठि मथायूं ईअं थियण न ॾींदियूं। एफ मेहराण जी हिकु ॿी छाड़ मेणी नदी सॾजंदड़ मिठीअ मां लंघंदी हुई ऐं उन्हीअ ते केरती ऐं करली नगर शहर वसिया। ही वकिरो पिणु हेठि मथायुनि जे उबतड़ हूंदो। जी रेणी थर रेगिस्तान जो टियों दरिया हो, जेको हाकिड़े खां ओलह पासे में वहंदो हो ऐं ख़ैरपुर ऐं सांगड़ ज़िलनि जे रेगिस्तानी भाङनि मां आॾो टेॾो लंघण खां पोइ शादी पली वेझो वञी थर में पवंदो हो। उतां पोइ उहो सामारी तालके में पवंदो हो ऐं नई कोट वेझो हाकिड़े सां गॾिबो हो। हिन वकिरे ते आम आसारी माॻ ही आहिनि: दासड़नि जो दड़ो, भोरी जो शहर भिड़ो, ॻाढ़ो भिड़ो, लीला जी माड़ी ऐं पातन या लेहोर जो भिड़ो। यूसफाणीअ जे दरियाई वहकरनि जी तशरीह पाणीअ जे इल्म या हेठि मथाईअ जे पाबंदियुनि खे लेखे ई कान। दरिया हेठां आहिनि मथां आहिनि खां मथां आहिनि टकिरियुनि ॾांहुं पिया वहनि ऐं हिकु टकिरीअ खां टप ॾेई विच ते ईंदड़ माथिरीअ खे छुहण खां सवाइ ई ॿिए ते हलिया वञनि। दरिया ऐं नड़ा हिक ॿिए जे मथां उॾाणा बिना कंहिं ॾुखियाईअ जे टिपिया हलिया वञनि ऐं दरिया ऋण कच्छ जे 100 खनि मेलनि मथां उॾामी समुंड में वञो पवनि। जाग्राफी संदसि तशरीहुनि में का माना नथी रखे। ॿिया जेके तारीख़दान लेखजनि था पर सैफुल मलूक बाबति वीचार साॻिया अथनि, से आहिनि मौलाई शीदाई, भेरूमल, शमसदीन ऐं अरशद। चिटी ॻाल्हि आहे त उन्हनि रिवायती लोक कहाणियुनि खे संजीदा तारीख़ करे वरितो आहे। लोक कहाणीकार मोमाई फ़क़ीरनि जे बैतनि खे चिंबड़िया रहिया आहिनि ऐं गिरोड़ीअ जे हाकिड़े ते अॻ कथियुनि खे पिणु जीअं ब्रिटन ऐं हेग कयो। गिरोड़ीअ ते सनद डॉक्टर दाऊद पोटे हिननि बैतनि खे 20वीं सदीअ जे मुंड जी ठगी सम्झो ऐं एसी ताईं जो ठगी करण वारा बि ॻोल्हे लधाई। मथे ॾिनल रुगो थोरा मिसाल आहिनि लोक कहाणीकारनि जी उन्हनि सवी निरालियुनि ॻाल्हियुनि मंझां जेके अलॻि अलॻि रूपनि में वरजाइबियूं रहियूं आहिनि। उन्हनि में का तारीख़ी या साइंसी सचाई कान्हे। जीअं मथे पैराग्राफ 35 1 खां 44 में ॻाहे वाइरे निबेरियो वियो आहे। ॻाहे वावरे निबेरियो वियो आहे। सरस्वती हाकिड़े जे सुकण जो नक्शो, खोड़ सारा वहकरा ऐं उन्हनि जा रिमोट सेंसिंग टेक्नोलॉजी आधार थी सघंदड़ सन ॿुधाए थो। सूमरनि जे दौर में अॾावतुनि जा क़िस्मनि जूं 3 तस्वीरूं, 2 तस्वीरुनि में इमारतूं आहिनि, हिक तस्वीर में दरवाज़ो कुंडे वारो ॾिनल आहे, कुंडो या कड़ो जंहिंखे चइजे। नक्शो नंबर 77 सिंध में जर जे पाणीअ जो नक्शो। जीअं त दरिया लोहाणी ढोरे या ख़ैरपुर वहकिरे मां सकरंड, शहदादपुर ऐं सामारे वहकिरे ताईं पिए वियो, तंहिं करे मिठे जर वारो इलाइक़ो हाणोके मिठे जर वारे इलाइक़े खां घणो ओभर में हो ऐं हाणे उहो नवाबशाह खां वठी बाड़ो आहे। ओलाहे पासे मिठो जर थी सघे थो हाणोकनि दंगनि ताईं हुजे।
ज़मीमूं 4 सिंध में जर जो पाणी ऐं उन जे वेझे मुस्तक़बिल में सूरत हाल। हिन लेखक 1964 ईस्वीअ में ग्राउंड वाटर इन सिंध किताबु छपरायो ऐं 2 साल पोइ हैंटिंग्स टेक्निकल सर्विसिस लोअर इंडस रिपोर्ट में रायो ॾिनो त हिन कम में जर जे पाणीअ जा नक्शा गैर मामूली तौरु सही आहिनि। हिन कम खां मथे अञा ताईं को ॿियो नाहे आयो ऐं हीउ अॼु बि पंहिंजी जाइ ते दुरुस्त बीठो आहे। जीअं त सिंध में उन ॾींहंनि में ट्यूबवेलूं न हुयूं, तंहिं करे जर जे पाणीअ जे हुजण जा घणा ई ओञाण कतब आंदा विया हुआ ऐं आम पढ़ंदड़ जे फ़ाइदे लाइ उहे हिकु हिकु करे हेठि ॻणाया विया आहिनि। समुंड चढ़ियो 14,000 साल अॻु धारे उहो मुल्तान वेझो ऐं 6,000 साल अॻु धारे हैदराबाद जे ॾखण ताईं पहुतो। समुंड जो पाणी जर में सिमियो ऐं नतीजे में खारे पाणीअ जा मेड़ सिंध जे दरियाई लट वारनि मैदाननि में 1,000 फुटनि जे ऊनाईअ ताईं गॾु थियल आहिनि। उहो मथाछिरे खां 20 खां 40 फुटनि जे अलॻि अलॻि ऊनाहियुनि ते आहे। सिंधु दरिया अटकल 10,000 साल खां वठी पंहिंजे पाणीअ जो नेकाल वधाए छॾियो। उहो मैदाननि मां वहंदो रहियो ऐं वहकरा वरी वरी मटाईंदो रहियो। संदसि पाणी जर में सिमियो ऐं समुंड जे खारे पाणीअ जे मथां तरी बीठो। दरिया जे मिठे पाणी ऐं जर खे खारे पाणीअ जे विच में हिक ॿिए ते असरु करण लाइ घणो दारोमदार खारे पाणीअ जे ज़मीन जे सतह खां हेठि वारी लेवल ते हो। मिठे पाणीअ जो नार सिमी उभो हेठि लहण महिल समुंड जे पाणीअ खे हेॾे होॾे धिकण लाइ ज़ोर लाहींदो हो ऐं हेकर धिके जाइ ठाहे वरिताईं त मिठे पाणीअ जो उहो नार हेठि ऊन लहंदो वेंदो ऐं वधीक ज़ोर लाहींदो ऐं वधि में वधि खारे पाणीअ खे पासे कंदो वेंदो हो। अहिड़ी रीति सिंध जे कुझु इलाइक़नि में पाणी वेंदे 600 फुटनि ताईं मिठो आहे ऐं ॿियनि में घणो घटि। उन जो दारोमदार सिधो सिधो उन ॻाल्हि ते हो त दरिया ख़ासि उन ई हंध ते केतिरे अरसे ताईं वियो हो। ॿिया उञाण हुआ सिंधु दरिया जा मटजंदड़ वहकरा, जर जे पाणीअ ऐं उन जे खाराइप जो ॾसु ॾींदड़ ॿूटा आगाटियूं वसंदियूं जेके रुगो तॾहिं ई जाले सघनि थियूं जॾहिं मिठो पाणी मिलंदो रहे ऐं वापार ऐं अचु वञ जा आगाटरा घस। सिंधु दरिया जे मटजंदड़ वहकरनि जो अभ्यास पधिरो करे थो त सिंध में रुगो 4 मैल डिघी ऐं 4 मैल वेकिरी बि अहिड़ी का जाइ नाहे जिते दरिया पुठिएं 5,000 खां 6,000 सालनि में न वियो हुजे। दरिया जॾहिं पंहिंजो वहकिरो छॾींदो हो त पाणी बाफ़ती मथाछिरे तां उॾामण ॿूटनि पारां बाफ़ बणाए अॾाइण पाणीअ जे टुॿीअ जो सिधो थी हिकु पाणीअ जे टिॿी जो सिधो थी हिकु करो थियण पंहिंजे ई सेमे वारे भाङे अंदरि रहिजी वियल दरिया ऐं पछाड़ीअ में हेठिएं समुंड जे खारे पाणीअ सां रलजण करे पंहिंजो सुभाउ मटाइण लॻंदो। जेकॾहिं सिंधु कंहिं माॻ ते पुठियनि 600 सालनि में जोड़ो खनि सदियुनि ताईं घुमियो हो त उते जर जे मिठे हुजण जी उमेद हुई, पर जेकॾहिं दरिया उन मख़सूस इलाइक़े में 600 सालनि खां वधीक अॻु वियो हो या 200 सालनि खां घटि अरसो वियो हो त उते जर अॻु में ई खारो हो। उन इलाइक़े में जिते पाणी मथाछिरे जे 10 खां 20 फुटनि जे अंदरि खारो हो, जीअं शेख भिरकीअ खां ओभर खां ओलह वेंदड़ सिधी लीक जे ॾखण वारे समूरे इलाइक़े में आहे, पाणी बाड़ो ई रहियो। जेकबाद ऐं शहदाद कोट कंबर ऐं नसीराबाद तालकनि में उहो सच हो। कशमोर, सखर, रोहड़ी, सेवण, दौलतपुर ऐं हैदराबाद जे वेझो वारनि एवसियन जुग टियों धरतीअ जोड़ जुग जे टकिरियुनि में लूणियाठा आहिनि। जन हिननि समूरनि हंधनि ते वेंदे दरिया जे पेट में बि ऐं हिननि जायुनि खां अटकल 5 खां 10 मैल उत्तर ऐं ॾखण पासे जर बाड़ो करे छॾियो आहे। जेतोणीकि सिंधु दरिया सखर वेझो घटि में घटि 950 ईस्वीअ खां वठी ऐं हैदराबाद कोटड़ीअ वेझो 1758 ईस्वीअ खां वठी वहंदो आयो आहे। सेवण खां हेठि कोटड़ीअ ताईं पाणी बाड़ो आहे, छो त ओलायूं टकिरियूं ख़ासि करे मंछर सिलसिले वारियूं लूणियाठनि सां भरियूं पियूं आहिनि ऐं उन्हनि मां मींहं जे पाणीअ जो सिधो दरिया में सेमूं पाणीअ खे बाड़ो बणाए थो, वेंदे दरिया जे पेट में बि। कोटली बैराज खां हेठि समुंड ताईं पाणी समूरे इलाइक़े में दरिया जे पेट समेत खारो आहे।
उन्हीअ जो सिधो साधो सबबु उहो आहे त खारो पाणी तर खां 10 खां 15 फुट अंदरि रहियो आहे। रुगो तांघा कोटियल खूह ऐं हथ वारा नलका हल्को ॿाड़ो पाणी ॾियनि था। माण्हू उहो पीअण ऐं माल लाइ कतबाणीनि था, जेतोणीकि उहो सभु पहिरें पीअण जोॻो नाहे। एल विचोलनि दरियाई लट वारनि मैदाननि में जिते दरिया पुठियनि 600 खां 700 सालनि दौरान फिरंदो रहियो आहे, दरिया जे पेट जी 10 खां 15 मेलनि अंदरि जर जो पाणी मिठो आहे। हेम जर जे हिन मिठे पाणीअ खे 80 खां 600 फुट ऊंडाईअ ते हेठां समुंड वारे पाणीअ लाइ खारे पाणीअ जो तवायल आहे ऐं सख़्तु मसइला पैदा करे थो। जॾहिं कंहिं जालारे मिठे जर में लॻियल ट्यूबवेल सां छिक अचे थी त वधि में वधि ड्रा डाउन वारे हंध खां मथां यानी ट्यूबवेल जे निड़ी सां लॻ हिकु अंदरि वरियल निबाती शकिल ठहे थी ऐं पंप जी छिक वारो दॿा हिकु हवाबंदि वायो वेक्यूम पैदा करे थो। उहो हवाबंदि वायो कंहिं तरीक़े भरिजणो हूंदो आहे जीअं त मिठे पाणीअ खां हेठां वारो खारो पाणी वधीक ॻरो आहे, तंहिं करे उहो मिठे पाणीअ वारे भाङे में चढ़ी अची ट्यूबवेल जी छिक वारे दॿाव जे ठाहियल निबाती शकिल खे भरण लाइ उभी निबाती शकिल ठाहे थो। हर भेरे जॾहिं ट्यूबवेल जी छिक अचे थी त ईअं थींदो रहे थो ऐं होरियां होरियां मिठो पाणी खारो थी वञे थो। जेकॾहिं मिठे पाणीअ जे तह खारे पाणीअ खां मथां 350 फुट आहे, ट्यूबवेल 200 फुट हेठि ताईं आहे, पाणीअ जो नेकाल 2 क्यूसिक आहे ऐं ड्रा डाउन 15 फुट आहे त उनखे ॿाड़ो करण में छिक जा 30,000 कलाक लॻी सघनि था। केतिरियुनि ई ख़ानगी ट्यूबवेलनि पुठियनि 40 सालनि में हिन अमल सां पाणी ॿाड़ो करे छॾियो आहे, पर आम दाहूं कॾहिं रिकार्ड ते नाहिन आंदियूं वेंदियूं ऐं अंग अखर मौजूदु न आहिनि। इन मसइले जो निबेरो स्क्वेंजर गंद कचिरो बुहारे कढंदड़ ट्यूबवेलूं आहिनि, जिन में हेठि निबाती शकिल ठाहींदड़ खारो पाणी मथे तह मां छिकजंदड़ मिठे पाणीअ सां गॾु साॻिए वक़्तु छिकिजी ॿाहिरि निकिरी अचे थो। उन इत्मीनान जो उहो कमु कयो आहे ऐं जर जे पाणीअ खे मिठो रखण लाइ सिंध में मिठे पाणीअ जे हर ट्यूबवेल सां गॾु स्क्वेंजर ट्यूबवेलूं लॻाइणियूं पवंदियूं। जेकॾहिं ट्यूबवेलूं हलाइणियूं आहिनि त उहो ट्यूबवेलूं रोज़ानो 8 कलाक बि नथियूं हलायूं वञनि। सिंध में 17,000 ट्यूबवेलनि मां 13,000 ख़ानगी आम तौर ते अध खां 1 क्यूसिक सघ वारियूं ऐं 4,000 सरकारी आहिनि, उहे सरासरी 2 क्यूसिकनि जी सघ ताईं हलनि थियूं। साल 2000 में बिजली लॻभॻि सॼो ॾींहुं राति हूंदी हुई ऐं पाणीअ जी खोट एॾी त सख़्तु हूंदी हुई जो ट्यूबवेलूं डिसंबर 1999 खां जुलाई 2000 ताईं 24 कलाक हलंदियूं हुयूं। उन्हनि इलाइक़नि में जर 15 फुट या वधीक हेठि हलियो वियो ऐं सेंट्रीफ्यूगल पंपनि खे जर खे वेझो करण लाइ हेठि लाहिणो पवंदो हो। ट्यूबवेलनि पारां कढियल पाणीअ जी ॿीहर भराव जो ज़रियो बनीअ खे ॾिनो वेंदड़ रेजाणी पाणी आहे। बदकिस्मतीअ सां सिंध में मंज़ूर थियल पाणी एतिरो त थोरो आहे जो हारीअ खे सेवाणीअ में पाणी मिड़े हलकड़ो पखेड़णो पवंदो आहे, जॾहिं असुल में सेमू बिना नाहे थींदो, पर सेमू सियारे वारे मींहनि में थींदो आहे। सावणीअ में बनीअ में लूणियाट ठहंदा आहिनि ऐं सियारे में वाधू पाणी उन्हनि खे हेठि जर में वहाए छॾींदो आहे। वाहियल पाणीअ जी सरासरी खाराइण सालनि में 2000 ppm भाङा फी 10 लख भाङा थी सघे थी। कुझु सालनि में उहा सिंध में पूरे जर खे पोखीअ जे कमु अचण जहिड़ो न छॾींदी। सिंध में फसलनि जो उपड़ण या तकिड़ो फुटण फिरण वारी सघ हिकु जहिड़ो रखण लाइ जेतिरो पाणी हिन वक़्तु छिकियो पियो वञे ओतिरो वाधू मिठो पाणी दरियाई ज़रियनि मां घुर्बल आहे। वेझड़ वारे सोकाड़े जे करे माण्हुनि पंहिंजा फसल बचाइण लाइ ॿाड़ीअ जर वारनि इलाइक़नि में ट्यूबवेलूं हयूं आहिनि। अहिड़े क़िस्म जे पाणिनि में जेतोणीकि पहिरीं 30 खां 50 फुटनि जे थोरियुनि ऊनाइनि ते 900 खां 1200 ppm वारो सी क्लास पाणी हूंदो आहे, पर महीनू या 2 या ॿियनि लफ़्ज़नि में 500 खां 1000 कलाक छिकजण खां पोइ ॿाड़ा थी वेंदा आहिनि ऐं बनीअ खे सदाईं लाइ विञाए छॾींदा आहिनि। हिन खे कानून ज़रिए रोकणो पवंदो।
तस्वीर सखर बैराज जो हिकु ॾेखु। ॾात सागर। ॾात सागर में हिन किताब में सॼी ॾिनल मालूमात लाइ जन जन शयुनि खे, जन जन किताबनि रिपोर्टुनि खे रिफर कयो वियो आहे, उन्हनि जी तफ़सील ॾिनल आहे। ॾात सागर में हिकु वॾो ख़ज़ानो मौजूदु आहे जेको मुहक़िक़ तारीख़दान खे ऐं आर्कियोलॉजिस्ट खे या एग्रीकल्चरिस्ट ऐं पाणीअ जे माहिरनि खे वॾो कमु ॾींदो। शायदि इन करे ई MH पंवर साहब जे नाले सां MH पंवर इंस्टीट्यूट जोड़ायो वियो आहे ऐं हीउ सॼो इल्मी ख़ज़ानो उन में रखियो वियो आहे, जंहिंमां जेको बि चाहे सवलाईअ सां लाभ हासिल करे थो सघे थो। हिन किताब जे पूरे थियण खां पोइ वरी कंहिं ॿिए किताब सां अव्हां सां अची मिलिबो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।